प्रिंसिपल सेक्रेटरी हुन जो तमाम वेझो तरीन माण्हू चई आधी रात जो मूंखे अची मुंहिंजे मुलाज़िम उथारियो त सदर अयूब खे पैगाम ॾियणो आहे तव्हांजे ज़रिए। त मूं चयोमांसि रात जो उथारियो कहिड़ो? चीनी सफ़ीर राब्तो कयो आहे ऐं चीनी सफ़ीर चवे थो त सदर अयूब खे ऐं तव्हांखे हिकिड़ो न्यापो ॾियणो आहे। चई मूं चयोमांसि कहिड़ो? शाहबनामा पढ़जो हुन में लिखियलु अथव। चई मूं चयोमांसि कहिड़ो? चई चीनी सफ़ीर चयो आहे त पाकिस्तान जी हुकूमत खे ॿुधाए छॾियो त अॼु राति 4 बजे या 5 बजे या 6 बजे चीन भारत ते हमिलो करणो आहे। चई बाक़ी 2-3 कलाक आहिनि। चई मूं सोचियो कि चीन भारत हमलो को मूंखे छो ॿुधायो? सोची वरी सुम्ही रहियुसि, पर हुन न्यापो लिखी मोकिले ॾिनमि त अयूब खान खे ॿुधाए छॾियो। त मूं चयो त दरवेशनि चीनी राति जो अची ॿुधायो आहिनि त चीन भारत ते हमिलो करण वारो आहे, छो ॿुधायो आहे? हमिलो कनि न कनि असां छा वञी सुम्ही रहियुसि। त अयूब खान बि चटकी फाड़े कुझु लॻे किसो थिए पूरो। चई उन खां पोइ ॿिए ॾींहुं मूंखे अहसासु थियो त चीननि बिटवीन द लाइन अणलखे तरह असांखे ॿुधायो पिए त हिन टाइम ते चीन भारत जे ख़िलाफ़ वॾो मुआज़ खोलण वारो आहे। इहा लम्हा आहिनि जेकॾहिं पाकिस्तान अंदरि वञणु चाहे, कश्मीर में घेरणु चाहे, को इलाइक़ो वठणु चाहे त हिन वक़्तु कार्रवाई करे चीन हुनखे होॾां बिज़ी पियो करे। इहा पाकिस्तान खे सम्झो ई कान, मां करे वेही रहिया ऐं सम्झो हुअण बि न खपे। माना ऐं को ख़्वाहिशमंद न आहियां त ईअं करणु खपे, ॿिए मुल्क ते छो हमिलो कजे, पर चीन ऐं पाकिस्तान सां तालुकात जी उहा क्रूशल घड़ी हुई। उन खां पोइ पाकिस्तान चीन खे वेझो थियो, पर चीन खे वेझो थी पाकिस्तान को पंहिंजो भलो करे उन जे बजाए पाकिस्तान वरी ॿियो दफ़ो इस्तेमालु थियो। हिकिड़ो बड़ा पीर जे भेरे इस्तेमालु थियो U2 फ्लाइट्स लाइ, जॾहिं वञी सोवियत यूनियन जे मथां सर्विलेंस कयूं। ॿियो 72 में इस्तेमालु थियो बैकडोर डिप्लोमेसी। बैकडोर डिप्लोमेसी जॾहिं चीन सां अमेरिकी तालुकात बहितर बनाइण लाइ हेनरी किसिंजर वाया पाकिस्तान चीन वियो ऐं चीन ऐं अमेरिका जा तालुकात बहितर थिया। ऐं चीन ऐं अमेरिका जा तालुकात कहिड़े मक़सद लाइ बहितर थिया? सोवियत यूनियन खे दीवार सां लॻाइण। तंहिंजे करे अमेरिका ऐं चीन गॾिजी जेको सोवियत यूनियन ऐं रूस जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई ऐं उन में चीन गैर जानबदार थी वियो ऐं फॾा उथारी ऐं सोवियत यूनियन खे अकेलो करण जी अमेरिकी कैंपेन शुरू थी, उन में वरी इस्तेमालु थियो पाकिस्तान। वरी अमेरिकन हिन खे इस्तेमालु कयो, ॿियो दफ़ो इस्तेमालु 59 में, ॿियो दफ़ो 72 में, हाणे टियों दफ़ो तो पाकिस्तान इस्तेमालु थिए 79 में 1979 जॾहिं रेड आर्मी अफगानिस्तान में हुई ऐं पाकिस्तान फ्रंट लाइन स्टेट थी अमेरिका जे चवण ते अफगानिस्तान जे ख़िलाफ़ मुहाज़ जे पहिरियों सफ़न में, बल्कि उनजो माण्हू थी उन्हनि जे पारां विढ़ियो ऐं उन लम्हे पाकिस्तान खे पैसा मिलिया, ज़ियाउल हक़ साहब वेठो, उनखे पज़ीराई मिली ऐं उन्हनि गॾिजी सोवियत यूनियन जेको दरहक़ीक़त तवाज़ुन हो पाकिस्तान जे मुल्हनि खे सम्झ में कान आई। मुल्ला जेके आहिनि न उहे मैदान में लही पवंदा आहिनि। इक़बाल चयो आहे न, बेख़तर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क, अक़ल है महव लबे बाम तमाशाई अभी। अक़ल महव लबे बाम तमाशाई ते वेठो ऐं आतिश नमरूद में इश्क टिपी पियो। इश्क छा वञी कयो? इश्क वञी चयो त बसि सोवियत यूनियन खे तबाह था कयूं ऐं सोवियत यूनियन तबाह कयूं। सोवियत यूनियन जेको बैलेंस कंदड़ पावर हो, तव्हांजो पलीजा या तव्हांजो खोसा तव्हांजे पासे में 2 चांजा ऐं मक्सी विढ़ाए वेठा हुजनि ऐं उहे ॿई तव्हांजा दुश्मन हुजनि, या पलीजा ऐं जोखिया वेठा हुजनि, उहे सूमरनि जा दुश्मन हुजनि ऐं सूमरा वरी अकुलमंदी करे सो वरी पलीजनि या जोखियनि मां हिकिड़े खे मारे अचे ऐं खोसनि खे मारे अचे त हू गॾिजी हाणे ॿई वरी तोखे पादराइनि। तंहिंजे करे अफगानिस्तान में सोवियत यूनियन ऐं सॼी दुनिया में तव्हां उन ज़माने जा जेके सीनियर दोस्त वेठा आहिनि, कादर आंटे साहब खे, मामा अरब खे यादि हूंदो त उन ज़माने में जेकॾहिं मिस्र ॾांहुं या इराक ॾांहुं या लिबिया ॾांहुं तव्हां पढ़ंदा हूंदो, उन ज़माने में यादि कंदव त अख़बार में ईंदो, हिकिड़ी 2 अख़बार हूंदियूं उन में या BBC ते ईंदो त फलाणे सबब जे करे लिबिया ॾांहुं या शाम ॾांहुं अमरीकी बहरी ॿेड़े वधणु शुरू कयो। अमरीकी वज़ीर ख़ारिजा हेनरी किसिंजर बयानु ॾिनो आहे त असीं गैर जानबदार फलाणा कोन रहंदासीं, इज़राइल खे ख़तरो आहे, बहरी ॿेड़े खे वधण जो हुकुम। त कलाक अंदरि तव्हांखे ईंदो त रूसी वज़ीर ख़ारिजा आंद्रे ग्रोमिको मीडिया सां फलाणे जाइ ते ॻाल्हाईंदे उन सुइज़ कैनाल तरफ़ रूसी बहरी ॿेड़े खे वधण जो हुकुम ॾिनो आहे ऐं चयोसि त शाम या लिबिया खे अकेलो न छॾियो वेंदो ऐं बहरी ॿेड़ो अमरीकी उते ई बीह रहंदो। हिकिड़ो बैलेंसिंग पावर हो। तव्हीं सम्झो था सोवियत यूनियन जी ईअं हुजे हा त कज़ाफ़ी खे, हाफ़िज़ अल असद खे ईअं जोड़ाए सद्दाम खे ईअं जोड़ाए मारे सघनि हा, उन्हनि खे ईअं कुचले सघनि हा। जेकॾहिं सोवियत यूनियन हुजे हा त बेनज़ीर भुट्टो असांजी भेण खे ईअं रावलपिंडी जे रस्ते में गोलियूं हणी सघजनि हा। सोवियत यूनियन हुजे हा त ईअं हू जेको आहे पख्तून इलाइक़नि में वेही नेक मोहम्मद इहे वेही ईअं प्लान करे सघनि हा क़तल जा, ऐं हू जेको वेठो आहे कातिल छा नालो जंहिं क्लेम कयो त असां बेनज़ीर खे मारियो, महसूद, बैतुल्ला महसूद, इहे माण्हू इहे आज़ादाना हलनि हा ऐं असांजा माण्हू क़तल थियनि हा। उन तवाज़ुन खे हिननि फिटाए छॾियो। 79 में टियों दफ़ो इस्तेमालु थियो ऐं चौथों दफ़ो तारीख़
पाण खे दोहरायो ऐं पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट ऐं पाकिस्तानी हुकुमरान चौथों दफ़ो वरी इस्तेमालु थिया 2001 में वॉर अगेंस्ट टेरर जे नाले में। चौथों दफ़ो 4 दफ़ा इस्तेमालु त मुस्तकिल थिया आहिनि, पर 4 दफ़ा तमामु बल्क में तमामु बेदर्दी सां हिननि खे इस्तेमालु कयो वियो ऐं बेदर्दी सां इस्तेमालु थिया ऐं बेदर्दी सां इस्तेमालु थिए पोइ सिंधी में चवंदा आहिनि मेरे लाल जोरी थी गई मैं कुझु चा गए। अब तोखे चा कीअं गए, तूं पाण वियो ई गॾु तोखे ॾिठोसीं ॾाढी माई मेकअप वेकअप करे तोखे गॾु असां कोर्ट में थींदो आहे न, कोर्ट में माई पहिरीं वेंदी आहे इश्क करे, पोइ वरी कोर्ट में मां मिट माइट फिरींदा आहिनि, चाचा मामा हुनखे मायूं था तुंहिंजी नंढी भेण खे कूं था, तुंहिंजी माउ खे तलाक थो ॾियां, पोइ वारी छोकिरी ईंदी आहे हुन पली साहिब हिकिड़ी कहाणी बि लिखी आहे त उहा वरी छोकिरी माई साॻी अची कोर्ट में वेंदी आहे, असीं पोइ हुन जो हसरत हूंदी आहे, उहो मंज़र हूंदो आहे त साम्हूं कटड़े में होॾां उहो मुड़ुसु बीठो हूंदो आहे जंहिंसां उहो प्रेमी जोड़ो थी ॿई विया हूंदा आहिनि ऐं उहो बीठो हूंदो आहे, हेॾां उहो माई बीठी हूंदी आहे, उनखां कोर्ट पुछंदी आहे तूं छा चई, उहो चवंदी आहे पंहिंजे माउ सां वेंदुसि, चवंदी हीउ केरु आहे, चवंदा हिन मूंखे ज़ोरी अगवा कयो, छो अगवा कई, ज़िना जी नियत सां कई। उहो मर्द जेके हसरत सां हुनखे ॾिसंदो पियो आहे, जेके ॿई गॾु निकिता, सभु मायूं कोन कंदियूं आहिनि, पर 60-70% दबाव में औरत मजबूर थी थिए, दबाव जॾहिं प्रेशर थो पए समाजी राब्तनि जो, पोइ दबाव में पोइ मूंखे ही खणी वञो। तो पाकिस्तानी हुक्मरान एंकर टीवी ते वेठा आहिनि, उर्दू टीवी चैनल एंकर हमारे साथ ये हुआ, बाबा हमको बाबा जबरदस्ती कीअं तोखे मूं चयो त गाड़ी कुआर वांगुरु तोखे ॾिठोसीं, मेकअप थियो पियो, डोड़ंदी बस स्टॉप ते वईं पे, छोकिरे जे हथ में हुई, डोड़ी बस जी अॻी सीट ते वञी वेठी आहे, हाणे तूं चई थी त मेरे लाल ज़ोरी थी गई मैं कुझु आ गए, तंहिंजे करे तूं पाण वियो आहे, तव्हीं हुक्मरान पाण विया हो, 4 दफ़ा इस्तेमालु थियो, तव्हांखे बंदूक कोन आहियूं। मुशरफ साहब खे गन पॉइंट ते रखियऊं छा, टर्की खे बि चयूं, टर्की खे चयूं पंहिंजो सॉइल ॾियो इराक जे ख़िलाफ़, टर्की छा चयो, कोन था ॾियूं। हींअर सद्दाम हुसैन जे ख़िलाफ़ टर्की खे चयूं, तुर्की खे चयूं असांखे पंहिंजी ज़मीन ॾियो, चयो नथा ॾियूं, कोन था ॾियूं। अहिड़े पाकिस्तान मुशरफ खे हिकिड़ो फोन कयूं कांच लाइ, कुल रखी ॾी, मुशरफ साहब मैदान में लही पियो, जी हाज़िर, सबसे पहले पाकिस्तान, जी पंहिंजा वॾेरा चवंदा आहिनि पंहिंजा पीपल्स पार्टी जा दोस्त चवंदा आहिनि सभ खां पहिरीं असांजा शहीद, ईअं करे टपड़ सभु खाईंदा आहिनि, शहीदनि जो क़ब्रिस्तान, त शहीदनि जो क़ब्रिस्तान, शहीद खणी 3-4 थिया हूंदा सिंध में पीपल्स पार्टी जी क़यादत मां, पीपल्स पार्टी क़यादत जो हिकिड़ो शहीद, ॿियो शहीद, टियों शहीद, चौथों शहीद, सिंध जा हज़ारे माण्हू जो शहीद थिया, उन्हनि जो कोई हिसाब किताब आई कोन्हे। मोरे में, मेहड़ में, दादू में, लाखाट में, खेसाना मोरी में, तैयब थईम में, दादू में, नौशहरे में, इहे जेके 100 माण्हू शहीद थिया, उन्हनि जे उहे शहीदनि जा क़ब्रिस्तान केॾा विया, उन्हनि जो कोई हिसाब किताब आई कोन्हे। 3 शहीदनि जे नाले में सॼी सिंध भींग करे छॾींदो ऐं चवंदो शहीदनि जो ख़ानदान, तंहिंजे करे शहीदनि जो ख़ानदान, ठीकु आहे, शहीदनि जे ख़ानदान तौरु असांखे चवनि त इन ख़ानदान जे करे हीअ चङा कम था कयूं, तव्हां सां गॾु बाबा शहीदनि जे ख़ानदान जे करे असीं यूनिवर्सिटी था ठाहियूं, शहीदनि जे ख़ानदान जे करे असीं हिकिड़ी वॾी हॉस्पिटल था ठाहियूं, शहीदनि जे ख़ानदान जे करे असीं इंडस्ट्रियल ज़ोन था लॻायूं, असीं शिकारपुर खे हिकिड़ी मल्टी इंडस्ट्रियल ज़ोन था ठाहियूं जिते फ़क़ति शिकारपुर जो डोमिसाइल रखंदड़ माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, अहिड़ा कम कनि न, शहीदनि जो ख़ानदान करे पोइ छा कबो, पोइ हिन पुल जो ठीको खाई वञिबो, रस्ते जा 5 करोड़ खाई वञिबा, 20 करोड़ फलाणे इदारे जा खाई वञिबा, हाणे इहो नालो शहीदनि जो, तीअं हुननि बि इहो धंधो कयो, इस्लाम पाकिस्तान अज़मत सबसे पहले पाकिस्तान, उनमें सभु टपड़ खाई विया, तंहिंजे करे जेसीं इहो किसो ईअं हलंदो रहंदो तेसीं पाकिस्तान जो मुस्तक़बिल दरअसल पाण वेठा सॼो ॾींहुं हिक ॿिए सां ॻाल्हायूं, पाकिस्तान जो मुस्तक़बिल असीं वेठा चऊं इहो ईअं आहे जी पाड़े घर में ॿार हुजे, उनजो पीउ हुनखे पादर हणे, पाड़े वारा पाण घर वारा वेठा हुजूं, से चऊं हिन ॿार जो मुस्तक़बिल छा आहे, हाणे पिणस ऐं माणस से हुनखे कुटीनि, चाचा हुजनि जेके हुनखे ॾंभ ॾियनि, स्कूल खां विहारनि जा खटमटा वॾियनि, चरस हाणे चाचो ॾियसि, ॾाॾो हुजेसि हुनखे भंग घोटे पियारींदो हुजे, माउ हुजे सा हुनखे चवंदी हुजे त पुट तूं वञी चोरियूं करणु सिख, असीं पाड़े वारा वेठा आहियूं, से चऊं पिया अदा उहो जेको नदीम या शबीर या ख़ालिद पाड़े में रहे थो, इन वीचारे जो मुस्तक़बिल, अबा हू जेके चाचा मामा बाबा वेठा आहिनि उहे मुस्तक़बिल ठाहिण ॾियनि, पराए ॿार खे असीं घणा खणी त मुस्तक़बिल कोन ठाहींदासीं, त हीउ जेको पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे, पाकिस्तान जो मुस्तक़बिल पियो आहे इस्लामाबाद में ऐं ॿियो लाहौर में ऐं टियों अधो मंडो कराची में, हाणे इन लाहौर ऐं इस्लामाबाद ऐं कराची जे मुस्तक़बिल खे असीं कीअं था बहितर कयूं, असां वटि फार्मूलो थी सघे थो, असीं हुन ॿार जे माउ ऐं पीउ खे इहो चई सघूं था त हीअं हीअं कर, पर असांजे वस में कोन्हे त असीं ईअं कयूं पाण, असीं हुननि खे चई सघूं था त हिन ॿार जो मुस्तक़बिल ठाहिणो अथव, त हिन ॿार खे पढ़ायो, हुनखे हीअं कयो, हुनखे पोलियो जी वैक्सीनेशन करायो, हुनखे हेपेटाइटिस जी वैक्सीनेशन करायो, हुनखे हीअं कयो, कपिड़ा ॾियो, इहो करे सघूं था। उहो असीं छा था चऊं, असीं चऊं था पाकिस्तान खे हलाइणो अथव, 1940 जी करारदाद ते अमल कयो, नओं पॉलिटिकल सोशल कॉन्ट्रैक्ट कयो, सूबनि खे भला सभु खाइण, खाड़े वताया खा, उन वांगुरु सभु खाईंदो त पछाड़ी में कुझु कोन खाई सघंदो, वन हू ट्राइज टू प्लीज़ एवरीवन एंड्स अप प्लीज़िंग नो वन, जेको सभिनी खे ख़ुशि करण जी कोशिशि कंदो आख़िर में कंहिं हिकिड़े खे ख़ुशि करण जी कोशिशि में कामयाबु न थींदो, तंहिंजे करे या त तव्हीं डिघे अरसे ताईं खाईंदा रहो
या टीन टपड़ खाई 64 साल में ॿिया दुनिया जा मुल्क उते जी भारत जी इस्टेब्लिशमेंट कोन्हे। बांग्लादेश गुज़िरियल हफ़्ते महीने पहुचो आहियां बांग्लादेश मां, अनवर सुमरो साहब गॾु ढाका वञी ॾिसो आहे, ढाका यूनिवर्सिटी, ढाका जा रस्ता, ढाका में असांखे डॉक्टर नज़र न आयो। ढाका जिन खे चवंदो टिका खान 4 फुटा बंगाली आहिनि, असांखे ज़मीन खपे, बंगालियुनि सां तालुक न आहे, उहो 4 फुटा बंगाली, उहे उन्हनि जो रुपयो पंहिंजा रुपया 15 पैसा, हुननि जो रुपयो असांजो रुपयो 15 पैसा, जेको हुननि जा 2 रुपया मिलंदा हुआ असांजे रुपये में, उहो हुननि जो सिको चढ़ी वञो। असांखे सॼे ढाका में मूं अनवर सुमरे साहब पे घुमियो, असांखे डॉक्टर ऐं क्लिनिक नज़र न आई। पर केॾां वई चयोसीं अस्पताल आहे, उते इलाज थींदो आहे, घिटी घिटी में क्लिनिक जी ज़रूरत ई कान्हे, एॾा माण्हू बीमारी कोन था थियनि, जे थियनि था त सरकारी अस्पताल आहे। घिटी घिटी में छा हो त हैरान थींदो, घिटी घिटी में हर घिटी में आया आहिनि प्रेस क्लब, हर घिटी में 3 या 4 बैंकूं, इकोनॉमिक एक्टिविटी, रुगो बैंकूं, ट्रेड, इकोनॉमिक एक्टिविटी। हिते हिननि छा असरु कयो आहे? तंहिंजे करे 64 साल जेकर हिनखे वधीक वक़्तु हलाइणु चाहींदा त तसली सां पाण वधीक वक़्तु खाईंदा। जेकॾहिं पंहिंजी ढॻीअ खे पंहिंजी वछ खे संभाले हलिजे त उहा बचा ॾींदी, वरी वछ मां ॿिया बचा थींदा, पोइ वरी उन्हनि जो खीर पीअंदासीं, उन्हनि जो गोश्त खाईंदासीं। हलो हाणे वच में कोई विझो, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे विझो, तकबीर हुजे हिकिड़ी में, न को खीर न को गोश्त, पोइ वेठा जो वात फाड़े। तंहिंजे करे हिननि पाकिस्तान खे विधी आहे तकबीर, रोज़ तकबीर विझी पाकिस्तान ते तकबीर विधऊं, हाणे बलोचिस्तान ते तकबीर पिया विझनि, सिंध ते तकबीर पिया विझनि। तंहिंजे करे अने सॼी सिचुएशन असीं जेको मशवरो ॾेई सघूं था सो इहो ॾेई सघूं था त बाबा पाकिस्तान में 1940 जी करारदाद तहत नओं सोशल कॉन्ट्रैक्ट थियो, पाकिस्तान में हिकिड़ी ट्रुथ ऐं रिकन्सिलेशन कमेटी ठाहियो, उन ट्रुथ ऐं रिकन्सिलेशन कमेटी में ॾिसो त पाकिस्तान में कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ातियूं थियूं, उन्हनि जो अज़ालो कयो। रुगो ईअं न थींदो जीअं साउथ अफ्रीका में ठही हुई नेल्सन मंडेला वारनि, बोअर ऐं डचनि सां वार ऐं अंग्रेज़नि खां वार खां पोइ जॾहिं कारा ऐं उहे गोरा गॾिजी वेठा, तॾहिं चयूं त अॻिते बि हीअं करिणो आहे ऐं माज़ी जी हिननि ॻाल्हियुनि खे दुरुस्त करिणो आहे। मुशरफ वञी बंगालियुनि खां माफ़ी वठी थो अचे, ज़रदारी साहब वञी बलोचनि खां माफ़ी वठी थो अचे, ज़रदारी साहब सिंधी माण्हुनि खां माफ़ी नथो वठे। ज़रदारी साहब तव्हां चवंदो सिंधियुनि खां छो माफ़ी वठे? ज़रदारी साहब सिंधियुनि खां उहा माफ़ी नथो वठे जेका सवेल ॻाल्हि कई, असांजे दोस्त दीन मोहम्मद ॻाल्हि कई या शायदि मंगी साहब ॻाल्हि कई, त हिननि खे मौक़ा मिलिया, उन्हनि मौक़नि में ग़ुलामी जो ॻटु हिननि वधीक मज़बूती सां असांजी गिची में विझी छॾियो। 70 में जॾहिं न्याज़ी साहब हथियार फिटा करे आयो, 90,000 माण्हू ॿधराए ऐं अरोड़ा खे सलाम पेश करे हेॾा भॼी आया, तॾहिं हिननि जे वस में न हो त 1973 जो जेको आइन पे ठाहियूं, उन आइन में इहा शिक नथे विझी सघिया। आइन पाकिस्तान जे आर्टिकल 15 में, आर्टिकल 15 आहे पाकिस्तान जे आइन जो, फ्रीडम ऑफ मूवमेंट, चुरपुर जी आज़ादी, ऐं आर्टिकल 21, 22 ऐं 20 इहे आहिनि प्रॉपर्टी राइट्स। उन में जे भुट्टो साहब हिकिड़ी ॻाल्हि विझी छॾिया त छा बलोच पख्तून सभु हिमायत कोन कंदा त पाकिस्तान जे हर शहरीअ खे मुल्क जे कंहिं बि इलाइक़े में वञण जो हक़ ज़रूरु हासिलु आहे, पर उन्हनि इलाइक़नि में मिल्कियत नथो वठी सघे। या हिकिड़ी शिक विझिजे आहे त पाकिस्तान जे शहरी पंहिंजे सूबनि, हाणे तव्हां हू चवंदा अमेरिका में ईअं कोन्हे, बर्तानिया में कोन्हे, फ्रांस में कोन्हे। बाबा अमेरिका ऐं बर्तानिया ऐं फ्रांस में त सभु माण्हू हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा रहनि था। अमेरिका ऐं बर्तानिया में ईअं त आई कोन्हे त फ्रांस जे हिकिड़े शहर में हिकिड़ो माण्हू आहे, ॿिए शहर में ॿियो आहे, अमेरिका जे टेनेसी में हिकिड़ो आहे, मिनेसोटा में ॿियो आहे, ऐं न्यूयॉर्क में टियों वेठो आहे, ॿोली ॿी, ईअं त आई कोन्हे। साॻियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ शहर आहिनि, पर छा UAE जिते साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, यूनाइटेड अरब एमिरेट्स, उते दुबई जी मिल्कियत अबू ज़हबी शिफ्ट नथी करे सघे। अबू ज़हबी जा जेके वसीला आहिनि सो दुबई लाइ इस्तेमालु न थींदा। अबू ज़हबी जो शेख जेकॾहिं दुबई खे को कर्ज़ बि ॾींदो त उन लाइ ब्रिज वठंदुसि, जेका ब्रिज वारी वॾी इमारत ठही अथनि उहा मोट में उन ख़लीफ़े खे मिलंदी, तॾहिं कुझु पैसा ॾींदुसि, आरज़ी पैकेज ॾींदो। त उन वक़्तु जेकॾहिं आर्टिकल 15 खे अमेंड कजे हा, अमेंड बि छा उन वक़्तु नयो पियो ठहियो, उन वक़्तु जेकॾहिं चइजे हा त पाकिस्तान में चुरपुर जी आज़ादी आहे, पर पाकिस्तान जा शहरी हिकिड़े इलाइक़े सूबे जो शहरी ॿिए सूबे में मिल्कियत न वठी सघंदो ऐं उनखे वोटिंग राइट उन सूबे में न हूंदो। वोटिंग राइट रुगो इलेक्शन विढ़ण न, इलेक्शन विढ़ी बि न सघंदो ऐं वोट बि न ॾेई सघंदो ऐं परमानेंट मिल्कियत बि न वठी सघंदो। बाक़ी जे नौकिरी में वञे त भले वञी मसवाड़ ते रहे, हॉस्टल में रहे, घुमे फिरे, दोस्तनि सां रहे, मसवाड़ ते जाइ वठी घुमी फिरी मोटी अचे, परमानेंट प्रॉपर्टी उहो फ़क़ति पंहिंजे सूबे में वठी सघंदो। इहा हिकिड़ी शिक विझी आहे भुट्टो साहब, इहो न लिखी छॾिया त दर हक़ीक़त भुट्टे साहब त रस्तो खोले छॾियो, जेका रड़ कूक सलाह हली पई सिंधनि जी, रस्तो खोले ॾिनई, सॼो पाकिस्तान सभिनी जो आहे, जेको जहिड़ा वणे आर्टिकल 15 फ्रीडम ऑफ मूवमेंट, हर शहरी खे आज़ादी जहिड़ा वणेसि होॾा वञी रहे, और जेॾा वणेसि वरी आर्टिकल फ्रीडम ऑफ प्रॉपर्टी राइट्स, जेॾा वणेसि होॾा वञी मिल्कियत वठे। पोइ तव्हां ॾिठो रहमान मलिक, तव्हांजो सेनेटर आहे, सिंधी आहे, असांजो भाउ रहमान मलिक
डॉक्टर आसिम असांजो ॿियो सिंधी भाउ आहे, फारूक नाइक असांजो टियों सिंधी भाउ आहे, असांजा सिंधी मां ॼणिया शिकारपुर ऐं ठठे ऐं हैदराबाद जा हिननि घिटियुनि में उन्हनि जे ॾाढनि अबनि पड़दारनि असांजे पड़दारनि सां रांदियूं कयूं आहिनि। रहमान मलिक सिंध जे दर्द में हूंदो आहे, तव्हां ॾिठो आहे। डॉक्टर आसिम वरी सेनेट जूं चूंडूं पियूं अचनि, वरी हिन में ॿिया डॉक्टर रहमान मलिक ऐं आसिम इहे ईंदा, उहे वरी वज़ीर थींदा, उहे सेनेटर थींदा, उहे होम मिनिस्टर थींदा, जेके बेनज़ीर साहिबा ते गोलियूं हलंदियूं पहिरीं गेयर में पंहिंजी गाॾी विझी भॼी वेंदा लिया। ऐं उहे हूंदा तव्हांजा सेनेटर जेके बेनज़ीर साहिबा खे अकेलो मरण लाइ छॾे भॼी वेंदा लिया। उहे तव्हांजा होम मिनिस्टर हूंदा। तव्हांजी सिक्योरिटी मुल्क जी उन माण्हू जे हवाले हूंदी जेको तव्हांजी लीडर खे माराईंदो। जंहिंजे हूंदे तव्हांजो लीडर मारिजी वेंदो उहो तव्हांजो इंचार्ज हूंदो। तव्हांजो घर जो चौकीदार उहो हूंदो जंहिं तव्हांजे पीउ या तव्हांजे माउ खे फतकी फतकी मरण ॾिनो हूंदो दाड़ेलनि जे हथां ऐं अखियूं फाड़े बीठो हूंदो ऐं पाण भित बि भॼियो ईंदो। उनखे वरी तव्हीं चौकीदार करे रखंदो ईंदड़ 3-4 सालनि लाइ, त तूं तमामु भरोसे वारो माण्हू आहीं, तूं तमामु लाजवाब माण्हू आहीं, शानदार कमु कयो अथई, तोखे चौकीदार था मुक़ररु कनि। हाणे इहो आहे सेनेट, इहा आहे नुमाइंदगी। मूं चयो ज़रदारी साहिब खे माफ़ी वठणु खपे, पीपुल्स पार्टी वारा। ॿियो मौक़ियो विच में ॻाल्हि हली वई, दोस्त जंहिं ॻाल्हि कई मंगी साहिब कई या दीन मोहम्मद साहिब ॻाल्हि कई, ॿ मौक़िया ॿुधायूं। हिकिड़ो मौक़ियो ॿुधायूं त 70 में भुट्टे साहिब खे मौक़ियो, ॿियो चऊं हींअर बेनज़ीर साहिबा जी शहादत। न, विच में टियों मौक़ियो आयो जॾहिं ज़ियाउल हक़ जो जहाज़ उॾामी वियो। ज़ियाउल हक़ जो जहाज़ उॾामी वियो, को बि माण्हू कोन रहियो। बेनज़ीर साहिबा खे मजबूरन ओथ खणायूं, वसीला हुई कोन। इब्तिदाई 2-3 महीना ॾिसंदो इसाक खान जा हथ कमज़ोर हुआ, ओॾी महिल जेको वणे से पॉलिसीज़ ठाहिणु चाहींदा उहे ठाहे सघिया ते कोन ठाहियूं। 9-0 ते सलामी वञी पेश थिया, ग़ुलाम इसाक खान खे कयूं सदर, सरताज अज़ीज़ वज़ीर, फलाणा जेके माण्हू हुननि जा हुआ से खणी हुननि जी मर्ज़ी सां हुन सां वेही रहिया। ऐं टियों मौक़ियो ई मिलियो।